नेशनल पीपल्स पार्टी के मरकज़ी अॻवाणनि में राज़ी ख़ान जतोई ऐं बिलाल ख़ान जतोई नौशेरो फेरोज़ जी मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि ऐं यूसियनि जो दौरो कयो आहे। NPP अॻवाणनि में ठियाणी में क़ाइमुद्दीन चांडियो, शाहनवाज़ पंवर, हामिद शेख राणा, इंतज़ार अली राजपूत ऐं सलमान मलिक सां ताज़ियत कई ऐं ॿियनि तक़रीब में शिरकत कई। ठारूशाह में बादल सियाल पारां मुनक़द कयल तक़रीब में पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे राज़ी ख़ान जतोई ऐं बिलाल ख़ान जतोई चयो त ईंदड़ मकानी इदारनि जी चूंडनि में भरपूर हिस्सो वरितो वेंदो। ज़िले नौशेरो फेरोज़ जे तमामु तबक़नि ते NPP जा उम्मीदवार बि हारिया वेंदा। हुननि जो त अवाम जी ताक़त सां मुख़ालिफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾिनी वेंदी। मौजूदा सिंध जे हुकुमराननि सिंध जी तबाही करे छॾी आहे। हर तरफ़ दाहूं ऐं कूकू आहिनि। हुननि जो त 13 सालनि खां सिंध में PP जी हुकूमत क़ाइमु आहे। इन्हनि हुकुमराननि अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो। मेरिट जूं धॼियूं ॾाढ़ियूं वयूं आहिनि। तालीम तबाह थी आहे। सिंध जा शहर गंदगी ऐं गंदे पाणी सां भरिया पिया आहिनि।